मुख़्तलिफ़ वटणनि खां आयल संदसि चाहींदड़ दोस्त साथियो विद्यालय जा उहिदेदारो अस्सलाम वालेकुम जीएस साईं मोहम्मद रमज़ान ऐं साईं अकबर जो हुकुम हुयो त तव्हांखे कंहिं बि सूरत में अचिणो आहे। आउं त पहिरीं पोइ प्रोग्राम लाइ बि तयारु हुयुसि पर इतफ़ाक़ थी पियो साईं मोहम्मद रमज़ान जे करे वालदा जी वफ़ात जे करे प्रोग्राम मुल्तवी थियो। अॼु बि सूरत आहे त मूंखे कीअं बि करे राति जो 9 वॻे ताईं जेका बाबे खे तकरीब में शामिलु थियणो आहे। 8-10 कलाकनि जो सफ़र आहे। तव्हांजी मुहबतूं आहिनि पर आउं हिकिड़ी ॻाल्हि हमेशह चवंदो आहियां त असांजा दोस्त ऐं साथी अहिड़नि प्रोग्रामनि जो वॾो वक़्तु जेको आहे उहो तोहफ़नि ऐं तोहफ़नि में वठी था वञनि। नतीजे तौर ते अहिड़नि प्रोग्रामनि जो असुलु रूह जेको आहे उहो हूंदो आहे जेको असां कंहिं शख़्सियत जी किरदार ते, उनजी ज़िंदगी ते, उनजी महिनत ते, उनजे परफॉर्मेंस ते, उनजे हासिलात ते ॻाल्हायूं। छो त इहे मौक़ा तमामु घटिया जंहिंजे करे असांखे इन्हनि मौक़नि मां फेज़ हासिलु करणु घुरिजे, ॿुधणु घुरिजे, ॿुधाइणु घुरिजे। पर मां सम्झां थो त असांजी गुफ़्तगू जी निशस्त उहा अधु मुने कलाक में ख़तमु थी वेंदी। तव्हां मुहबतूं जेके ॾिनियूं अथव उन जी कथ त नथी करे सघिजे। साईं रमज़ान सां जेको तव्हांजो प्यारु आहे, जेको मुहबत आहे, उहो अॼोकी हिन तोहफ़नि तोहफ़नि ऐं उनजे मुहबतुनि जंहिं तरीक़े सां सॼो ॾींहुं गुज़री वियो आहे। तव्हां दोस्त वेठा रही आहे मुहबत थी त मुंहिंजे साम्हूं इफ़रादी वोट हुयो साईं मोहम्मद सलीम मरकानी जनरल सेक्रेटरी ते मुंहिंजो साम्हूं कैंडिडेट उम्मीदवार ऐं वधीक जे दोस्तनि स्लोगन ॾिनो हुयो त वधीक जो उम्मीदवार इंतज़ार इंतज़ार। मूंखे ख़बर न आहे छो हुननि इहो स्लोगन रखियो हुयो पर उन ॾींहं खां वठी वधीक ख़ासि करे टेडो भागो जे दोस्तनि सां जेको मुहबत जो पेश चढ़ियो आहे उहो ज़िंदगी जे आख़िरी साह ताईं क़ाइमु रहंदो। मोहम्मद रमज़ान हक़ीक़त में हिकु जदोजहद जी अलामत आहे। मूं हुनखे पंहिंजे इलाइक़नि वारनि प्रोग्रामनि बि ॾिठो अथऊं, ख़ुशियुनि में बि ॾिठो अथऊं। कराची जे रोडनि ते घोड़ा केस, शेल, वाटर कैनन, लाठी चार्ज ऐं रोडनि ते ईअं हिक ॿिए खे असां सरकार जे तशदुद जो निशानो बणिजंदे बि ॾिठो अथऊं। पर हिन माण्हुनि जो कॾहिं बि हौसलो जेको आहे उहो बंदि न थियो। तनज़ीमी तौर ते इंतहाई ॾुखियनि हालतुनि मां बि गुज़रियो आहे ऐं मुंहिंजे करे, मुंहिंजे नाले जे करे हिननि खे 2002 खां पोइ घणी तकलीफ़ूं आयूं। जॾहिं आउं पहिरियों दफ़ो 1999 जो सदर थियो हिननि जी पेपर मुहबत जे करे हिननि खे कुझु तकलीफ़ूं आयूं। मां सम्झां थो त हिननि सभिनी तकलीफ़ुनि जे बावजूदि उन्हनि जेको मुहबत ऐं इज़त ऐं वफ़ादारी जो तालुक़ु आहे उन में का कमी कान आहे। इहो ई सबबु आहे जो अॼु इन जी मुहबत जी कशिश हुई ऐं इहा मुहबत जेका दार ते बि सॾु कंदी आहे उन जी कशिश जे करे आउं अॼु हिते तव्हां वटि हाज़िर थियो आहियां। बुनियादी मक़सदु मुंहिंजी हाज़िरी हिते लॻाइणी हुई ऐं हाज़िरी क़बूल पवे। बाक़ी मोहम्मद रमज़ान यकीनन उस्तादनि जी ख़िदमत जी हिकिड़ी त वॾी कोशिश कई पर साॻे वक़्तु हुन पंहिंजे पोयां क़यादत जो नुक़सान पैदा करणु न ॾिनो। मुतवाज़िन क़यादत पैदा करणु इहा लीडर जी वॾे में वॾी जेका आहे उहा सलाहियत आहे। इहे न थिए त पंहिंजो पाण वञण खां पोयां कंहिं बि क़िस्म जी का बि क़यादत न हुजे जेका संभाले सघे उनजे छॾियल मिशन खे, उनजे प्रोग्राम खे, उनजे सॼे हिन फिकिर खे, उनजी सोच खे, उनजी महिनत ऐं हासिलात खे सस्टेन करे सघे। इन ई खे जेको आहे क़यादत असीं वेठा फिराक ऐं करी था
खुराक जे लफ़्ज़ खे वरी लॻाइणा हो हुन जो दुनिया में का बि शइ नामुमकिन कान्हे हर शइ मुमकिन थी सघे ॾुखी मिठी शइ बि जेका आहे उहा मुमकिन थी सघे पर जे नामुमकिन आहे त चले भाॻे में रमज़ान खे हाराइण नामुमकिन तो इन्हीं लफ़्ज़नि ते हली करे इन ख़यालनि खे मुंतहिद करियां ऐं तवक़ करियां थो त साईं सिकंदर रोज़ड़ी जी जेका बि संगत आई आहे उहे रमज़ान जे रूप में ईअं ई उस्ताद जी ख़िदमत कंदा ईअं ई जिदोजहद कंदा ईअं ई हर सन में खे वरनाईंदा भले उहो सन जेको आहे ऐं ख़ुशियुनि जो हुजे या उहो सरकार जे लक्ष्यनि जे आलो दीन ताईं जीअण जो हुजे यकीनन कोई जेका क़यादत आहे ऐं मां हिन मौक़े ते इहा बि ॻाल्हि कंदुमि त ही हिन टर्म खां पोइ पेटी अलिफ़ जा वारिस तमामु वॾी अक्सर जेका आहे नौजवाननि खे हिन सॼे विरसे खे संभालणो पवंदो इसीलिए क़यादत जेका आहे सा हींअर अहिड़ा प्यारा दोस्त साईं अकबर हुजे साईं रमज़ान हुजे साईं मोहम्मद बख्श हुजे ऐं जंहिंजा पीरियड न आहिनि त यकीनन तव्हां नौजवाननि खे 2001 खां पोइ जेका बि भर्ती थी आहे हिन महिल ताईं उनखे तर्तीब संभालणो आहे रुगो सोशल मीडिया आहे ज़मीनी हक़ीक़तूं जेके तव्हां खां घणो कुझु तक़ाज़ा कनि थियूं तव्हां हिन तंज़ीम जे रूह खे सम्झो उनजे मिज़ाज ऐं तबियत जे हवाले सां उस्ताद जी ख़िदमत करियो यकीनन जेकॾहिं तव्हां हिनखे नौजवान बेपनाह सलाहियतूं आहिनि रुगो डिजिटलाइज़ेशन सां कोन्हे को पर अमल जी दुनिया जेका आहे उहा अञा घणो कुझु मुतक़ाज़ी आहे तव्हां सोशल मीडिया जी ताक़त खे जॾहिं तव्हां अमल में तब्दील कंदो त पोइ नतीजा निकिरंदा न त अमल न हुजे ऐं सोशल मीडिया ते रुगो असां भाई त मां नथो सम्झां त असां बहितर नतीजा वठी सघंदा पोइ जेका बि मां तव्हां सभिनी दोस्तनि शुकुर गुज़ार आहियां करे साईं अकबर जो बार बार यादि दहानी कराई त साईं ज़रूरत जो मूं पहिरें जी चयो हुयो ऐं शख्सियत जे शेर साहब मूं जेको इंतज़ाम कयो त यकीनन हर हाल में अचो तो उतां ई हाज़िरी क़बूल करे तमामु सही महिरबानी